الله الرحمن الرحيم وإن من أهل الكتاب لمن يؤمن بالله وما أنزل إليكم وما أنزل إليهم خاشعين لله لا يشترون بآيات الله ثمنا قليلا أولئك لهم أجرهم عند ربهم إن الله سريع الحساب صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला मथिन आयतुनि सगोरनि में उन्हनि शख़्सनि जो तज़किरो फरमायो हो त जेके नाफ़रमान आहिनि या काफ़िर आहिनि त ईमान वारो उन्हनि जे आसाइश ऐं आराम खे ॾिसी करे दोखे में न पवजो, छो त अल्लाह तबारक व तआला ज़रूर इन्हनि खां हिसाब किताब वठंदो। ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला मुत्तक़ीन जो तज़किरो फरमायो। अल्लाह तबारक व तआला मुत्तक़ीन खे मुत्तक़ीन जेके अल्लाह खां ड्रिना ऐं अल्लाह जे हुक्मनि ते हलिया त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ज़रूर जन्नत में दाख़िल कंदो, जंहिंजे हेठां वायूं वहंदियूं ऐं क़िस्म क़िस्म जा ताम उहे खाईंदा ऐं उहे अल्लाह तबारक व तआला जे दीदार खां बि मुस्तफ़ी थींदा ऐं उहे हमेशह उन जन्नत में रहंदा। हाणे अल्लाह तबारक व तआला ॿियनि मुत्तक़ीन जो ऐं ईमान वारनि जो तज़किरो फरमायो आहे। उहे ईमान वारा अहल किताब मां आहिनि, छो त अल्लाह तबारक व तआला इन ई सूरत सगोरीअ में अॻ में बयानु फरमायो आहे त लईसू सवा मिन अहलिल किताब, त जेके अहल किताब आहिनि यानी यहूद ऐं नसारा उहे सभु हिकु जहिड़ा न आहिनि। यानी इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त उहे घणा हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इस्लाम जे मुखालफ़त में आहिनि, पर उन्हनि मां के नेक वक़्त बि आहिनि जिन हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो ऐं उहे क़यामत ताईं उहे नेक वक़्त माण्हू पैदा थींदा रहंदा जेके मुस्लमान थींदा। जिन मां हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारका में यहूदिन मां हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ियल्लाहु ताला अन जेको यहूदिन जो वॾो आलिम हो उन ईमान आंदो हो। हज़रत सोहेब रूमी, हज़रत सलमान फारसी, हज़रत तमीम दारी रज़ियल्लाहु ताला अन जेको पाण हज़रत तमीम दारी रज़ियल्लाहु अन पहिरियों पाण ईसाई आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि केतिरा ई हुया जिन हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत ते ऐं ईमान आंदो हो, इस्लाम आंदो हो। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम लाइ अचे थो त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिन जो मिसाल अशर मुबशरा सहाबिन वांगुरु आहे। यानी अशर मुबशरा उहे सहाबिया, उहे 10 सहाबिया जिन खे हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया जे तख़्ते ते जन्नत जी बिशारत ॿुधाई। छो त अब्दुल्ला बिन सलाम हिकिड़ो ख्वाब ॾिठो हो, उहो ख्वाब अची हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो त साईं जन उनखे फरमायो त तुंहिंजो जेको ख़ात्मो थींदो उहो ईमान ते थींदो। बर सूरत अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरी में बयानु फरमाए थो त ऐं किताब वारनि मां यानी अहल किताब, मुफ़सिरीन के हज़रात लिखनि था त इन मां मुराद नसारा आहिनि ऐं फरमाइनि था त अहल ऐं किताब वारनि मां के उहे आहिनि जेकी अल्लाह खे ऐं जेकी तोॾां क़ुर लाथो वियो तंहिंखे ऐं जेकी तौरात उन्हनि मां लाथो वियो तंहिंखे अल्लाह जी आजिज़ी कंदड़ थी, अल्लाह जी आजिज़ी कंदड़ थी मञीदा आहिनि। अहल किताब मां ॿिया बि मुराद आहिनि। मुफ़सिरीन हज़रात लिखनि था ऐं असबाब नुज़ूल में अचे थो त इन आयत सगोरी जो शान नुज़ूल जेको शाह हबशा नजाशी हो उन जे हवाले सां बि इहा आयत सगोरी नाज़िल थी। छो त जॾहिं मुस्लमाननि जो हिकिड़ो काफ़िलो हबशा में वियो हो, पहिरियों घटि हुया, उन खां पोइ मुस्लमाननि जो तइदादु तमामु घणो वियो हो, त हबशा जे बादशाह नजाशीअ ईमान आंदो हो ऐं उनजो वॾो ईअं सम्झो तमन्ना हुई, वॾी तमन्ना हुई त मां हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात कयां, पर मौक़ो मुयसर न थी सघियो। हिकिड़े दफ़े पंहिंजे पुट खे 30 ॼणनि सां गॾिजी काफ़िले में हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ रवानो कयो। उहे बहरी रस्ते खां अचनि पिया यानी समंदरी रस्ते खां, त पोइ तूफ़ान जो लॻो त उन्हनि जो जेको बेड़ो ॿुॾी वियो ऐं उहे सभु बि ॿुॾी विया। ॿाहिरि सूरत जॾहिं नजाशी बादशाह गुज़ारे वियो त उन वक़्तु हिकिड़ो बि मुस्लमान उते न हुयो जेको जनाज़े निमाज़ पढ़ाए। त पोइ हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जे तरफ़ खां वही थी, हज़रत जिब्राइल अमीन आयो त शाह हबशा यानी नजाशी फोत थी चुको आहे, तव्हां हुनजी जनाज़े निमाज़ पढ़ायो।
त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभिनी खे कठो कयो मैदान में, पाण सिफ़ूं मदरायूं। उन खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जनाज़े नमाज़ पढ़ाई गाइबाना। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था, इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त इहा गाइबाना निमाज़ त हुई, पर दर हक़ीक़त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आंदो वियो हो शाह हबशा नजाशीअ खे। उहो ईअं त जेके पर्दा हुया, जेके पहाड़, जेके बि शयूं हुयूं, उहे अल्लाह जे हुक्म सां दूर थी वियूं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नजाशीअ खे साम्हूं ॾिसनि पिया। साम्हूं ॾिसी करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बाक़ाइदगी सां निमाज़ पढ़ाई। ऐं जेको गाइबाना निमाज़ आहे उन में फ़िक़ही हवाले सां इख़्तिलाफ़ात आहिनि। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जंहिं जॻह ते कोई मुसलमान न हुजे त उन शख़्स जी गाइबाना निमाज़ पढ़ी सघिजे थी। ऐं जेके गाइबाना जनाज़े निमाज़ जा ईअं सम्झो त जंहिंमें इस्तदलाल वठनि था त गाइबाना जनाज़े निमाज़ हिन वक़्तु बि आहे, उहो वरी इन वाक़े खां अख़ज़ कंदा आहिनि। पर दर हक़ीक़त उहो तॾहिं आहे जॾहिं जंहिं जॻह ते मुसलमान हिकिड़ो बि न हुजे। बाक़ी जेकॾहिं निमाज़ पढ़जी वई त उनजी ॿीहर गाइबाना जनाज़े निमाज़ नथी पढ़ी सघिजे। बर सूरत हिन वक़्त ताईं बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला जे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात ते ईमान आणींदा आहिनि। जीअं दौर हाज़िर में जीअं ॾिसो त हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो वालिद साहब पहिरियों गैर मुस्लिम हो, अल्लाह तबारक व तआला हुनखे इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो। ऐं अल्लामा इक़बाल जो जेके वॾा हुया उहे बि ब्राह्मण हुया, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बि ईमान जी दौलत सां नवाज़ियो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी ख़ुदि सिख हुयो। बर सूरत अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे दीन इस्लाम जी हक़ानियत दिलि में विहारी ऐं उहे इस्लाम आंदऊं। ऐं इहे वक़्ती फ़वक़्ती ईअं सम्झो थींदा रहंदा क़यामत ताईं। इहे जेके बि आहिनि अल्लाह तबारक व तआला इन्हनि मां अहल किताब मां या गैर मुस्लिमनि मां अहिड़ा माण्हू पैदा कंदो जेके अल्लाह तबारक व तआला जी हक़ानियत ते ऐं इस्लाम खे सचो मञीदे इस्लाम ज़रूरु आणींदा। बर सूरत अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी इहा बि वस्फ़ बयानु फरमाई आहे, ख़ाशीन लिल्लाह, यानी अल्लाह तबारक व तआला खे मञीदा आहिनि आजिज़ थी करे। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे न त हिक ॿिए में मिलो त तकब्बुर ऐं गुरूर सां न मिलो, बल्कि आजिज़ थी करे मिलो। आजिज़ी अल्लाह तबारक व तआला खे वॾी पसंदि आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि शख़्सनि जी ईमान वारनि जी इहा बि वस्फ़ बयानु फरमाई आहे त उहे आजिज़ थी करे अल्लाह तबारक व तआला ते ईमान आणींदा आहिनि। ऐं ॿी वस्फ़ अल्लाह साईं बयानु फरमाई आहे त ला यश्तरून बि आयातिल्लाह, अल्लाह जी आयतुनि खे थोरे मुल्ह सां न विकिणंदा आहिनि। ऐं उहे आहिनि जिन लाइ सनन पालणहार वटि सनन अजुर आहे। छो त जेके यहूद ऐं नसारा हुया उहे थोरे मुल्ह जे करे जेके मतिलब जूं आयतूं हूंदियूं उहे ॿुधाईंदा हुआ, ऐं जेके मुखालफ़त में हूंदियूं उहे लिकाए करे लिकाए छॾींदा हुआ। यानी अल्लाह तबारक व तआला इहो बि बयानु फरमायो आहे त उहे आहिनि जिन ईमान आंदो आहे त उहे अल्लाह तबारक व तआला जी आयतुनि खे थोरे मुल्ह सां न विकिणंदा आहिनि। यानी ज़ाहिर ज़हूर करे दीन इस्लाम ऐं अहकाम अल्लाह तबारक व तआला जा वाज़िब करे ॿुधाईंदा आहिनि। अल्लाह साईं उन्हनि जे लाइ बि बयानु फरमाए थो त अल्लाह तबारक व तआला अल्लाह तबारक व तआला वटि उन्हनि जे लाइ वॾो अजुर आहे। इन अल्लाह सरीउल हिसाब, छो त अल्लाह सिगो हिसाब वठंदड़ आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला जे हिसाब खां इंसान गाफ़िल न थियणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला खां हमेशह डिॼणु घुरिजे ऐं अल्लाह तबारक व तआला जी इबादत ख़ुशू ऐं ख़ुदू सां करणु घुरिजे। दुआ अल्लाह सिंह तव्हां असांखे क़ुरान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।